क्रिएट करण चाहिन था। काप लीग वाला ऐं नून लीग वाला जेके हिक ॿिए जी शक्ल ॾिसण जे लाइ तैयार कोन हा, ऐं इन इशूअ ते ईअं था लॻनि ॼण हिन जूं पुराणियूं रिश्तेदारियूं आहिनि पाण में, सभु इख़्तिलाफ़ात ख़तम थी विया ऐं सभु धुपजी वियूं शिकायतूं। हिननि 2-3 ॾींहं क़ौमी असेंबली में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा करण जी कोशिशि कई ऐं अॼु हुननि सेनेट में कालाबाग डैम जी ॻाल्हि कई। मां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयां थो जो असां भरपूर प्रोटेस्ट कयो आहे ऐं पूरी क़ुवत सां मुज़ाहमत कई आहे। असां इहा ॻाल्हि कई आहे त असां इहा ॻाल्हि ॿुधण बि कोन था चाहियूं। ॿियूं ॻाल्हियूं त सभु पंहिंजी जॻह ते। जॾहिं 3 सूबनि इत्तिफ़ाक़ राय सां कालाबाग डैम जे मनसूबे जी खे मुस्तरद कयो आहे त इन मनसूबे खे ॿीहर हिते पेश करणु इहा मुल्क दुश्मनी आहे। असां कालाबाग डैम जे मनसूबे खे सिर्फ़ु सिंध दुश्मन मनसूबो कोन था सम्झूं पर पाकिस्तान दुश्मन मनसूबो सम्झूं था। ऐं मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾियां थो जेके प्रोटेस्ट में असां सां गॾु हुया। कुझु बि कनि लेकिन कालाबाग डैम कोन ठहंदो ऐं जेके माण्हू सम्झनि था त हू कालाबाग डैम ठहिराइण में कामयाब थी वेंदा, अहमकनि जे जन्नत में रहनि था। परवेज़ मुशर्रफ लांग बूटनि जे ज़ोर ते, वर्दी जे ज़ोर ते, डंडे जे ज़ोर ते बि कालाबाग डैम कोन ठाराए सघो। हे छा ठाराईंदा? असेंबलियूं 3 रद्द करे चुकियूं आहिनि काफ उनखे कालाबाग खे।